हज़रत ख़ालिद बिन वलीद पंहिंजे दौर में हिकिड़े किले ते जंग जे दौरान चढ़ाई कई। हिन जो लश्कर उन सां गॾु हुयो। ही किले जे ॿाहिरां कुझु टाइम जे लाइ, कुझु ॾींहंनि जे लाइ वेठा रहिया त किले जे अंदरां हिकिड़ो पादरी आयो ऐं हज़रत ख़ालिद बिन वलीद खे चयाईं त तव्हां पहिरियां ॿिया किला फ़तह करे अचो। जेकॾहिं तव्हां ॿिया किला फ़तह करे था अचो त असां पंहिंजो किलो तव्हांजे हवाले कंदासीं। हज़रत ख़ालिद बिन वलीद आलम इस्लाम जो उहो सुपर सालार हुयो जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ में जेतिरियूं बि जंगियूं विड़ियूं उहे सभु जो सभु हिन जी अॻुवाणी में फ़तह थियूं हुयूं। हज़रत ख़ालिद बिन वलीद उन पोढ़े पादरीअ खे चयो त न, सभ खां पहिरियां त असां हीउ किलो ई फ़तह कंदासीं, उन खां पोइ ॿी तरफ़ वधंदासीं। उन पोढ़े पादरीअ हज़रत ख़ालिद बिन वलीद खे चयो, पंहिंजे खीसे मां ज़हर कढी हिन खे चयाईं त हीउ ज़हर मां खाईंदुसि ऐं मां मरी वेंदुसि। उन खां पोइ मुंहिंजे मरण जो इल्ज़ाम तो ते ईंदो ऐं तुंहिंजे लाइ मसइलो थी पवंदो, वरना बहितर इहो आहे त मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ऐं असांजे किले खे फ़िलहालु छॾ ऐं ॿिया किला फ़तह वञी कयो। हज़रत ख़ालिद बिन वलीद जेको आलम इस्लाम जो हिकिड़ो लीडर हुयो, उनजो अलाह ताला ते इन हद ताईं जो ईमान हुयो जो उन पादरीअ खे चयो त जेकॾहिं अॼु तुंहिंजी मौत न आहे त तूं ज़हर खाईं तॾहिं बि तोखे मौत न ईंदी। उन पादरीअ हज़रत ख़ालिद बिन वलीद खे चयो त जेकॾहिं तुंहिंजो एतिरो ई अलाह ते ऐं इस्लाम ते ईमान आहे त हीउ ज़हर तूं खा, जेकॾहिं अॼु तुंहिंजी मौत न आहे त पोइ मौत न ईंदी। ख़ैर, हज़रत ख़ालिद बिन वलीद उन खां ज़हर वरितो ऐं ज़हर सॼो जो सॼो खाई छॾियो ऐं मथां पाणी पी छॾियईं। पादरी ॾाढो ख़ुशि थियो त हाणे कुझु ई लम्हनि में बसि ख़ालिद बिन वलीद जी मौत थी वेंदी ऐं असां आज़ादु थी वेंदासीं। ख़ैर, कुझु टाइम जे लाइ हज़रत ख़ालिद बिन वलीद खे थोरो पघर आयो ऐं हल्की सुस्ती थी, पर उते जो उते वेठे हे वरी पंहिंजो पाण खे बिल्कुलु सिहतयाब सम्झणु लॻो। जॾहिं पादरीअ इहा शइ ॾिठी त इंतिहाई हैरान ऐं परेशान थी वियो ऐं भॻो वठी अंदरि किले में सभिनी माण्हुनि खे चयईं त ही मुस्लमान जेके लश्कर सां गॾु आहिनि इहे सिर्फ़ु मारणु ॼाणनि था, मरणु न। छो त जेतिरो ज़हर उन अकेले माण्हूअ खाधो आहे एतिरो ज़हर जेकॾहिं पाणीअ में मिलाए असां सॼे किले वारनि खे ॾिनो वञे हा त असां सभु जो सभु मरी वञूं हा। तव्हां लाइ मुंहिंजी सलाह इहा आहे त किलो हिननि जे हवाले कयो ऐं पंहिंजो पाण सरेंडर कयो। सो दोस्तो, इहा हुई इस्लाम जी ताक़त, इहा हुई मोमिननि जी ताक़त, इहा हुई पैगम्बर इस्लाम जे तरफ़ां ॾिनल अलाह ताला जे पैगाम जी ताक़त।